नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी एक भेरो ॿीहर नवाज़ शरीफ़ के मनाज़रे जो चैलेंज करे छॾियो आहे। अब असां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। नवाज़ शरीफ़ 8 फरवरी खां पहिरीं कॾहिं बि किथे बि मनाज़रो करे। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त टीवी ते मनाज़रे सां वोटरनि खे आगाही मिलंदी आहे। चूंड अमल में वोटरनि जी ॼाण लाइ इहो अणतर आहे। अब असां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी नवाज़ शरीफ़ खे हिकु भेरो ॿीहर मनाज़रे जो चैलेंज ॾेई छॾियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ 8 फरवरी खां पहिरीं कॾहिं बि किथे बि मनाज़रो करे। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नवाज़ शरीफ़ खे एक भेरो ॿीहर मनाज़रे जो चैलेंज ॾेई छॾियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजो बयान जारी कंदे चयो आहे त नवाज़ शरीफ़ 8 फरवरी खां पहिरियां कॾहिं बि किथे बि मनाज़रो करे। टीवीअ ते मनाज़रे सां वोटर्स खे आगाही मिलंदी। चूंड अमल में वोटर्स जी ॼाण लाइ इहो अणटर आहे।